तहरीक इंसाफ खैबर पख्तूनख्वा के सदर बचाव वारे अॻूणे वज़ीर परवेज़ खटक पार्टी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। संदसि चवण आहे त सोचे सम्झी पार्टी छॾण जो फ़ैसिलो कयो आहे। 9 मई ते जेको कुझु थियो उहो मज़म्मत जोॻो आहे। मुल्क जो सियासी माहौल ख़राब आहे। अहिड़ी सूरतहाल में हलण मुश्किल आहे। पंजाब जो अॻूणो वॾो वज़ीर ऐं पीटीआई जो मरकज़ी सदर परवेज़ इलाही गिरफ़्तार। एंटी करप्शन पुलिस परवेज़ इलाही खे लाहौर में घर ॿाहिरां गिरफ़्तार करे वरितो। आमिर मीर जो चवणु आहे त परवेज़ इलाही जी गिरफ़्तारी दौरान बि मज़ामत कई वई आहे। गाॾी जा शीशा टोड़े परवेज़ इलाही खे ॿाहिरि कढे पियो। अॻूणे वॾे वज़ीर ख़िलाफ़ एंटी करप्शन कानून तहत कार्रवाई कई वेंदी। हुकूमत IMF जो कर्ज प्रोग्राम अणपूरो ई ख़त्म करण जो फ़ैसिलो करे छॾियो। बजट खां पोइ नए प्रोग्राम लाइ आलमी मालियाती इदारे सां ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो। नओं कर्ज मुआहिदो मौजूदा प्रोग्राम खां वधीक सख़्तु हूंदो। IMF सां नओं बेल आउट पैकेज 3 सालनि खां वधीक अरसे जो हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त शहीदनि यादगारनि खे नुक़सान पहुचाईंदड़ कंहिं बि हद ताईं वञी सघे थो। 9 मई जे विगोड़नि तां ध्यानु हटाइण लाइ इदारनि ते इल्ज़ाम मढ़िया पिया वञनि। मुल्क मां नफ़रत ऐं क़ौम खे विरहाइण जी सियासत जो ख़ात्मो ज़रूरी आहे। अॻूणे MP अमीर बख्श भुट्टो ऐं उन्हड़ ख़ानदान जे अला बख्श उन्हड़ बि तहरीक इंसाफ खे अलविदा करे छॾियो। उस्मान डार जी भाउ आमिर डार तरफ़ां बि PTI खां रस्ता धार करण जो ऐलान। अमीर बख्श भुट्टे जो चवणु आहे त तहरीक इंसाफ जा समूरा उहिदा छॾे हू फ्रंट बहाल करे वियो आहे। अला बख्श उन्हड़ जो चवणु आहे त 9 मई वाक़िअनि खां पोइ तहरीक इंसाफ सां गॾु हलणु मुमकिन आहे। समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त PTI हुकूमत मईशत जो बेड़ो ॿोड़े मुल्क जो ॾेवालो करण जी कोशिश कई। मुआशी इस्तेहकाम लाइ इतिहादी हुकूमत जूं कोशिशूं जारी रहियूं आहिनि। अटे खाजरे तेल जे अघनि में घटिताई थी आहे। LPG जे घरेलू सिलेंडर बि 1000 रुपयनि खां वधीक सस्तो थियो। मईशत मुकमल तौर ठीकु करण में कुझु वक़्तु लॻंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अवाम खे हर मुमकिन रिलीफ ॾियण जी हिदायत कई आहे। सिंध में गुटका ऐं मेन पुड़ियूं विकिरो कंदड़नि मथां हाणे क़त्ल जो केस दाख़िल थींदो। पुलिस अख़्तियारनि जो चवणु आहे त गुटका माफ़िया जो घेरो वधीक तंग कयो वेंदो। गुटको वापराइण सबबि का फौतगी थी त मंशियात विकिरो कंदड़नि मथां क़त्ल जो केस दाख़िल कयो वेंदो। काज़ी अहमद भरिसां ॻोठ मीर मोहम्मद खोसो में खोसा बिरादरीअ जी 2 धुरियुनि में झेड़ो। 1 ॼणो क़तल 2 ज़ख़्मी। वाक़े बाद धुरियुनि में छिगंदा। जेकबाबाद पुलिस जो सदाम लाशारी वारे मामले में U-टर्न नौजवान मुक़ाबले दौरान साथियुनि ॾी फायरिंग में मारिजण जी दावा। केस में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त पुलिस मुक़ाबले दौरान सदाम लाशारी पंहिंजे साथियुनि जी फायरिंग में मारिजी वियो आहे। वाक़े वारे हंध तां सदाम लाशारी मुअल हालत में मिलियो। ऐं खानपुर में पानी देर सां ॾियण ते मुड़िस तां घरवारी क़तल। ॻोठ घंवर वडाणी में जवाबदार खून जे नाले औरत खे क़तल करे छॾियो।